मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई। चाचा पावली जा भाग त ॾिसो वते जी सॼो ॻोठ घुमंदी ऐं हिते वरी अधो मवाली सॼो घर मथे टेके वेठो आहे। हाँ साईं कंहिंजे भाग सां रीछ न आहे पर इहो बि शुक्र आहे मुंहिंजे मौला जो चाचो कल्लू ऐं मां चई सुरीली घर में कोन्हनि न त इन्हनि खे केरु खणे आ मथे ते छाणो करे विझनि मवाली ॾाढो को भोग आई ऐं चाचा भोग करे करे केॾी महिल वात मां सच बि निकिरी वेंदो आहे। अदा मवाली बेशक घर जो कमु त तूं करीं थो ऐं तोखे करिणो आहे इन जे लाइ त तूं जॾहिं पाड़े में आयो आहीं। रहियो सवाल त तूं हाणे पावली ते कंट्रोल कर। घर में बि आहे न हरू भरू वते थी पाड़े में ईअं रुलंदी। अदी लाली इहो बि शुक्र कर जो घर खां ॿाहिरि थी वञे पावली हिते घर में हुजे न रुगी मुंहिंजे कन मां कीड़ा मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजे कम मां कीड़ा अची कढे हीअं छोकिरो अथई हिनखे सिधो छोकिरो अथई हीअ उबतो छोकिरो अथई फासी थो वञासि। अमा लाली लालू बि घर जो कमु कंदो आहे या? हा हा लालू मुंहिंजो बि अधे मवाली वांगे वॾो मेहनती थई। अल्लाह मां त जॾहिं खां शादी करियो आहे लालूअ जो मूं हिकिड़ो कमु बि कोन ॾिठो आहे। हा बाक़ी घिटीअ में कुटण जा न हलाईंदो जो उहा अलॻि ॻाल्हि आहे। उहो त पुलिस में नौकरी मिलियसि न हाणे त सेठ धनुअ फासाए छॾियो अथसि इन जे करे घर जे कमनि खां हाणे लालू परे थी वियो आहे। लालूअ जी ज़िमेवारियूं त हाणे वधंदियूं। लालू न जॾहिं कराचीअ मां मोटी ईंदो सच पुछो मूंखे त ख़ौफ़ वरायो आहे अलाए छा थींदो। ख़ौफ़ न कयो मुंहिंजो यादि आहे लालू पाण खे सुञाणा इन मामले में एॾो ॾिंगो आहे मसइला ईअं थो हल करे जीअं मखण मां ॿार निकिरी वञे। मखण मां ॿार न पुट वार वार। हा चाचा रिवर्स में वार या ॿार मखण मां थो निकिरे तोखे तकलीफ़ छो थी थिए? अरे अरे पू पू हल बा ज़मानो कहिड़ो अची वियो आहे उहो मिसाल न ॾींदा आहिनि लठ जे ॾाढे खे ॿ मथा। ओहो ॾिठई रिवर्स गियर में हली हली अखरनि जी ॿेड़ी बोले छॾी अथई लठ जे मथे खे ॿ मथा न लठ जे ॾाढे जे मथे खे मूंखे मुछाए थो हुजे अलाए छा करे छॾई। कीअं चइबो आहे लाली चइबो आहे त कीअं चइबो आहे? ओ चाचा इहे न हीअं चओ त ॾाढे जी लठ खे ॿ मथा। अब हाणे तव्हां सम्झो त था न मां त ॻाल्हाईंदो आहियां पाण रिवर्स में। इहा रिवर्स में छो थी वञे छोकी अॻिते भगी भगी थी वञे। यार सुमर केड़न ढगन साही यार विलायती मां केड़ो धनारा जो ढगन सा हूंदस। यार सुमर पुलिस मां रिटायर थी वे तब पुलिस वारी अञा छॾी नथो। हेलो बाबा मूं तोखे चयो त 5 ॾींहनि में पैसा बीणा करे वठिजा बाक़ी ॾियारी छा जे लाइ थो हणी 2 लख जा तूं 4 करे वठ 4 जा तूं 8 करे वठ ये 10 लख हुजनी त 20 करे वठ शाम जो 5 बजे होटल ते ठीकु आहे। विलायती केर आज को इतरो जल्दी पैसा डबल करे थो ॾे? आहे को माण्हू सुमर छो? विलायती तोखे त ख़बर आहे मूंखे रिटायरमेंट मिली आहे यार मां परेशान केड़ो कारोबार कयां। अरे को वापार करे या का दुखी ॻाल्हि आहे छा? यार वापार जो तजुर्बो न आहे ना बना सुभाणे गिची में पॼियो नी छो जो पेंशन खणी तो त माना अध त पुलिस रिटायर वारो आहे न गिची में वॾी मूंखां कम न पुॼंदी इहो। न विलायती यार मूंखे फ़ाइदो पवंदो पोइ छाजे करे गिची में पवंदो साईं? यार सुमर पैसा भला घणा अथई? यार ॿिया के कर्ज़नि मर्ज़नि में खपी आहे बाक़ी हूंदा के 10 लख खनि। ठीकु आहे 10 लख खणी आ त लॻायूं सा लाइन में। जल्ला तू चला तू आई भला टाल तू जल्ला तू चला तू आई भला टाल तू वलू वलू संभाल पाड़ के संभाल। अरे इतना यो लालू कराची या धनु धोबी अडे एड़ियो उगरियो कपड़ो मुके आस्ते आस्ते बुधाई था कयो या तायो चाहे होता था वल्लू के को दिल जो दौरो थे खड़े था गोट मालनो एरो असन मत तुझो लगे तो कौन थो न मां तो ये सोलो मरा। अरे मां त क़यामत जा तड़ा मेरी दो साव तड़ा गुड्डी न था मरो। अरे बुधो लालू जो नंबर था हुंदो तो सही हाणे हिय कयो ताने लालू जो नंबर मिलायो पहिरीं ते नंबर खणंदो कोन वॾो बेस्तो आहे मूंखां बि वॾो बेस्तो आहे
पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता नंबर खणी विझे त इहो पुछोसि त धनुअ धोबीअ तोखे छा लाइ घुरायो आहे ऐं कहिड़नि ॿेटनि खे ॿुड़ियूं था ॾियो। बेटनि खे ॿुड़ियूं ॾियनि या न ॾियनि, पर मोटे जी तव्हांखे पुड़ियूं ज़रूरु ॾींदा, सो बि ज़हर जूं। वली मोहम्मद उर्फ वल्लू साहब मिलायसि नंबर। बस बस, बैलेंस महांगो आहे, बैलेंस जा दुश्मन। अड़े सुठो इन्हे में आहे त फोन करण खां तव्हां हीअं कयो, लालूअ जे वापसीअ जी तयारियूं कयो। लालू जी वापसी जी असां तयारियूं छो कयूं? कहिड़ो असांजी फुफाट सां मंगलो करे मोटे? अड़े इहे तयारियूं नथो चवां, ऐं इहो बि नथो चवां त जीअं लालू अचे त मथे ते गुलनि जूं पतियूं उछलियोसि। मां चवां थो त जीअं लालू अचे तव्हां इहे तयारियूं शुरू कयो त जीअं ॻोठ में पेर रखे, जीअं ॻोठ में पेरो रखंदो वञे त सॼी मुसीबतुनि जे मुंहं में अची वञे, मसइला हल ई न थियनि। ऐं वरी मसइलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजो पाण संभाले सघंदो कोन, तेसि ताईं असीं पंहिंजियूं तयारियूं मुकमल करे वेंदासीं। तुंहिंजो मतिलबु इहो आहे त जीअं ॻोठ में ॿोॾी ईंदी आहे ऐं ॻोठाणा पंहिंजे बचाव लाइ पाचकनि जो बंदि वधंदा आहिनि, त जीअं सामान खणूं ऐं उन खां पोइ पाणी टपे। हो इहे जीअं लालू ॻोठ में पेरो रखे, इहे लॻे जीअं माण्हू पुराणी जाइ में लॻे, उते रुगो ॼार ई ॼार हुजे, लंघण साण माण्हूअ खे ॼार वकोड़े वञे। इहे तयारियूं कयूं था अहिड़ी ट्रिक जो लालू लाटू वांगुरु फिरंदो, लाटू वांगुरु। हो ये लाटू वारी फेरो, हो ये लाटू वारी फेरो, हो ये लाटू वारी फेरो। बीह उस्ताद बीह, बस 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 सब। मिठल शादी खां पहिरियों केॾो न मिलो हूंदो आहे। बिल्लो न, फलो फलो जो। हा उहो ई, छो जो तूं असांजे घर जी छतुनि भितुनि ऐं खटुनि हेठां अम्मा खां लिकी लिकी अचे मिलंदो आहे मूंसां। शादीअ खां पहिरीं हर मर्द आशिक हूंदो आहे, आशिक। उहो खिड़कियूं न ॾिसंदो आहे, न छितूं ॾिसंदो आहे, न खटूं ॾिसंदो आहे, न खामा ॾिसंदो आहे। ऐं शादीअ खां पोइ मूं वांगुरु मगरूर बणिजी वेंदो आहे। हाणे मतिलबु तूं मगरूर मुड़ुस आहीं? हा, मां पीउ जी मिल्कियत जो अकेलो वारिस। मिल्कियत? कहिड़ी मिल्कियत? इहो लठ वारो पखो जंहिंजे कंध में अगट विझी बिहारणो थो पवे, ऐं वरी 3 खटूं, टिनि मां बि हिक खे 3 पावा आहिनि। उन खट जे चोथे पासे खे सिरू ॾेई सुम्हणो थो पवे। हिकु ॻाल्हि त ॿुधाए, हिन घर में सही सलामत शइ कहिड़ी आहे जंहिंखे मिल्कियत चइबो आहे? सही चवंदा आहिनि मिठू त अलाह साईं ॾे त अथो पर खाराए बि त न। अलड़ी पटो पटो जो ठका ओ चिलकड़ी मजाक मजाक में घणी बेइज्जती करे वई है। इहो न विसार त ही घर मामे वलू जो आहे। ओ मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे मामे जो घर आहे। मिठू हाणे इहो चङो मुड़ुस न चरियो मुड़ुस थियण वारो अथई। वञी गिदूअ में रुमाल रखी अच, मतां वरी जाइ न मिलेसि। अरे गिदू आहे सेनी मां घर आहे। ओ जिते गेट कीपर खे 2 मां ॾींदासीं त यार असांखे जल्दी अंदरि मोकिल त सीट ते कपिड़ो रखूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त बाबल चरियो छो थींदो? ॻाल्हि ॿुध मिठू, मूंखे ईअं थो लॻे त कुझु ॾींहंनि में मामा वल्लूअ जे ख़िलाफ़ ॻोठ वारा का न का बग़ावत ज़रूरु कंदा। ऐं मामा वल्लू आहे न, पाणीअ वारी टांकीअ में लिकंदो, ऐं उन टांकीअ मां छिके कढी माण्हू तो मुंहं ते घुमाए गॾह ते घुमाईंदसि। ऐं उन सर्कस वारे गॾह जे पुछ में तूं ॿधल हूंदे, ऐं मामा वल्लू आहे न, उहो वीचारो इन सदमे में चरियो थी वेंदो। छोरी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, तूं आए ॾींहुं मुंहिंजे वलण त पई थिए आई रही, ॾे त ख़बर तुंहिंजो सॻो मामो आहे या निको मामो आहे? असल में मामी कज़ी, मां त इहा ई अलाह खां दुआ थी कयां त अम्मा सेठियाणी इहा ख़ुशख़बरी कॾहिं ॿुधाईंदी। कहिड़ी? इहा ई ॻाल्हि त मामा वल्लू तुंहिंजो सॻो मामो न आहे, ऐं इन ख़ुशीअ में मां मण मिठाइनि जा विराईंदमि ऐं नचंदसि। मिठाई त मां विराईंदसि, हीअ कज़ी मिठाई विराईंदी जेकॾहिं तूं वल्लूअ जी सॻी भाणे जी न निकितीअ त। पोइ ॾिसजांइ पुटड़ी तुंहिंजो कीअं थी मां जीअण जंजाल कयां। हा न उहो त वॾो मूंखे हिंदोरनि में थी विहारे लोॾी। ॿुध मिठू, मां थी चवां त गिदूअ में 2 सीटूं बुक कराए, तुंहिंजी माउ आहे न मामा वल्लू सां गॾु उते हनीमून मल्हाईंदी, बल्कि 2 न 3 कराए 3। छो बाबल वलू ऐं अम्मा सां गॾु मूंखे मोकिलींदी छा? न मिठू तूं दिलि जाए कर। असल में ॻाल्हि इहा आहे न, वेन में ई तुंहिंजी माउ खां डबल किरायो वठंदा आहिनि, त इन जे करे उते गिदूअ में 1 सीट ते त कान मापंदी न।
सही न ॻाल्हि हाणे वेही न ते सोच जो अरे छोरा बैठो तो रन जूं ॻाल्हियूं ॿुधी ऐं बाचूं ट्रेड़ी पातर लाइ वठीस न तो मोरे खां पंहिंजी ॻाल्हि उन जी बेइज्जती पंहिंजी करे हर वक़्तु जॾहिं जो पीउ जे घरां थी कई अचां ॾिसांसि तो मां ॾिसांसि तो रो न अमा तूं बि थोरो वज़न घटि कर न छो पिणे तो खाराए छो मूंखे हां ये भागा जैसे अगर को मुझे तोल दी नजर आचे वञा तने को पातर लाइ वठाए ने वञा तो ॾिसांसि तो रन मुरी तो वञे के जॾहिं वंग पिया त टंगुनि में अदा नंढा जी था वॾा बल्लूअ जो हुकुम आहे त लालू शहर खां मोटे ई न अॻु में ई हुन लाइ को मसइलो खड़ो कयो हा ते धन वारी ॻाल्हि ॻोठाणे ते न पहुचाए सघे पंहिंजे मसइले में मुंझल हुजे त पोइ ॿुध मवाली बि हुन जे घर जो फर्द आहे ॿियूं चूचड़ी पाण ई बभड़ थी पवंदो साग गनर भिंडी तूरी करेला साग गनर भिंडी तूरी करेला साग गनर भिंडी तुर 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 करेला हाँ सही थो चई त पोइ हिकिड़ो हणे ॿियो खणे अची पियो साग गनर भिंडी तूरी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जो मन ईद न बाबा जे गजर खाओ त भाॼीअ मां कढी ॾियांव जे मूरी खाओ त गाटे वारी हणाव न मवाली नेशे जी असांखे ज़रूरत न आहे बाक़ी असांजो चवण कंदे न त जेको चाहींदे उहा शइ तोखे मिली वेंदी अल्लाह अल्लाह तीन वारो चिराग अची थो छा या जिन पाण तव्हां सां मिलण आयो आहे पर तव्हां हुन जिन खां छा घुरंदो छा घुरंदासीं वरी जिन चवंदो हुकुम मुंहिंजा आका त पोइ तव्हां चवंदो असांखे ॻोठ ठाहे ॾे पोइ हिकिड़ो फलियल फलियल इमारतुनि सां गॾु हिकिड़ो ख़ूबसूरत ॻोठ हुते क़ाइमु थी वेंदो पोइ वरी तव्हां जिन खे चवंदो इहो ख़ाली ॻोठ कहिड़े कम जो इन में लख खनि माण्हू घुराए ॾे वरी जिन कंदो शू लख माण्हू अची वेंदा हुन ॻोठ में पोइ जिन चवंदो टी पंजी ख़्वाहिश ॿुधायो पोइ तव्हां हुनखे चवंदो त असांखे हिन ॻोठ में शैतान करे रख त असां माण्हू वेड़ायूं तूं इन ख़्वाबनि ख़्यालनि जी दुनिया खां ॿाहिरि अच हक़ीक़त में हिन ॻोठ जे चङे मुड़ुस वल्लूअ जी हिमायत कर तोखे हर शइ बिना खंगण खुड़कण जे मिली वेंदी न भाई ने वल्लूअ जी हिमायत असां जहिड़ा मुड़ुस माण्हू कोन कंदा ॿुधई जुमन मवाली पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झई सम्झां रुॻी कोन थियो मुड़ुस माण्हू आहियां जे इतबार न अथव त अचो कयूं ॿ हथ मुड़ुस माण्हू जो इहो मतिलबु न आहे त घर में वते विढ़ंदो मुड़ुस माण्हूअ जो इहो मतिलबु आहे त घर में दाख़िल थिए त रननि खे ज़ंजीर लॻी वञनि ईअं वात ते ज़िपू अची वञनि जो घर में चूचड़ी न थिए ऐं तूं मुड़ुस माण्हू नाले ते धॿो आहीं धॿो छा धॿे जो बि अॿो ई मुड़ुस माण्हू थे घर में रन वारा तो कम करी बुढ़ी नथा मरी मुड़ुस माण्हू थियण ऐं चवण में फ़र्क़ु आहे मुड़ुस माण्हू तो सदाई त थी ॾेखार अदा वॾा कहिड़े ख़ुश्क दिमाग़ खे तो सम्झाई हे ज़ाल जो मजू आहे अदा नंढा जी अदा वॾा रुगो ज़ाल जो मजू हुजे न त बि ठीकु आहे ही त लालू वारी ज़ाल जो बि थांव बुहारो कंदो आहे असां लाइ मुड़ुस माण्हू सुभाणे 2 डज़न चूड़ी वठी थो चाहे तव्हां घर में वेही रहो मुड़ुस माण्हू आहे हल अदा मार पेन मुझाए विधो हाणे कहिड़ो फ़ैसिलो कयां हल भाॼी त घर ॾेई अचां पे सेठाणी जॾहिं न तुआरे भाउ वलूआ हेॾो वात पटियो ऐं सॼे ॻोठ खे गिही वेंदो गोॾनि ते हथ हणी सेठ धनु लाइ दाहूं कंदा हाय सेठ धनु हाय असांजो सेठ धनु मूंखे लाचार कोन्हे जो मां पंहिंजनि खे रोईंदे पिटींदे ॾिसां इहे ॻोठ वारनि जी पंहिंजी उतरियल आहे पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयूं अथऊं जो इन वलूअ जहिड़े खे खणी पगदार बणायो अथऊं ॾाढी तूं बीचरी आहे कंहिं मञियो अथसि वते तो हिमायत लाइ रेड़ियूं पाईंदो रेड़ियूं ॾींदो जिन टिनि चइनि माण्हुनि हिमायत कई अथसि न उहे बि हाणे वतन था वलूअ जूं वाछूं छिकींदा छो इन सॼे ॻोठ वारनि खे ब्लैक चेक ॾिना अथसि त वञी पंहिंजी मर्ज़ी सां भरे पैसा कढायो पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कयो उहे तॾहिं विया बैंक में उते जो ॾिसनि कारी वारा कख रुपियो ई कोन अकाउंट में ऐं वीचारनि अहिड़ा बैंक वारनि जा बूट खाधा तो ख़ुदा पनाह ॾे ईअं कंहिंसां न थिए अदो वलू वॾो नाटकी अथई इनखे मां सुञाणा सॼी उमिरि बैंक जो मोह न ॾिठो अथई उनखे अकाउंट काॾां आयो पर जे धनु मुंहिंजो सुर सम्झे हा त सिर वञेसि ई कोन वाह सेठाणी वाह
जे सेठ धनु असां सुर ॾियां नी त मुंहिंजो त सिर हलियो वञे हा न हिन घबाटे ग़रीब जो। मूंखे बि चिलकणीअ जे मरहूम पीउ जूं पिटा हुयूं जंहिंजे करे तूं अचे निरड़ में लॻ। सेठियाणी सिर ॾियण वारी हुई, सुर कंहिंखे बि न ॾींदी हुई, पर बुआ मां छा कयां, फिटल हुई मुंहिंजो त सिर बि वॼाई सुर बि विञाई। ॿियो वरी इन छोरीअ चिलकणीअ इन मिठूअ जहिड़े छोरे सां शादी करे मुंहिंजो त मान मिटीअ में मिलाए छॾ। सेठियाणी गमगीन न थी वरी को चरखो फिरंदो। हा तो वारी हा चिलकणी ऐं मुआरो मवाली हिंदोरनि में लुॾंदा हिंदोरनि में। बाक़ी मुंहिंजे तरफ़ों तूं पक सम्झ अञा बि मुंहिंजी अख में आसोड़ा अख में ओ हीअं तुंहिंजे ने घणा मंझीअ सां ठकियल अखियुनि में अची ॿियनि जे अखियुनि मां त व्यस न हली। सेठाणी पोइ बि हिन घोबाटे जी अख में आसोड़ा अख में। ठाहियो हाणे छॾ, अखि में आसोड़ा अख में। पावली जी अदी ही घर जो कम रहियो पिया, हंध हिते पिया आहिनि, खटे हिते पिया, थावनि जो खारो हिते पियो, घर जो कम केरु कंदो? अदी मवाली वियो आहे शहर, अचे त घर जो कम चवांसि थी। अदी मवाली जे आसरे ते घर जो कम न छॾींदी कर, कुझु पाण बि हथ पेर चोर। मवाली घर नाठी आहे, हुनका बाप बे अम्मा लिखराए वतो हो त घर जो कमकार सॼो हू कंदो। अदी ॿाहिरियों कम भले कराईस पर घर जो बि थोरो घणो कम कराईंदी करीस। बाक़ी इहो आसरो करे न वे त अधो मवाली घर ईंदो ऐं घर जो कम थींदो। घर जो कम मां हूअ कंदो हुउसि पर अॼु खां पोइ असुल बि न कंदुसि। छो न कंदे? ॿिया त परे रहिया ॻोठ जा लुछड़ी माण्हू मूंखे टोकूं था कनि त ज़ाल जो मॼू ई घर जो कमु थो करे छॾियो, थाम थो मली। ॿियो वरी ॿिया ॻोठ जा माण्हू बि मूंखे चवनि था त तुंहिंजी खजड़नि जेतिरी घर में इज़त कान्हे का, मानी बि तोखा था पचराइनि, बोर्ड बि था रधराइनि, मां हाणे घर में कुझु बि न कंदुसि, बसि ख़तमु। अदा मवाली घर जो कम भले तू न कर पर ॿाहिरि जो कम त कंदे न। उहो बि कोन कंदुसि, आख़िर मां तव्हांजो मुड़ुसु आहियां। असांजो मुड़ुसु? ओ तकड़ में वात मां निकिरी वियो, मां सिर्फ़ु पावली जो मुड़ुसु आहियां। मुड़ुस खे मुड़ुसु सम्झंदी त ठीकु आहे, न त वञा थो मां पंहिंजे पीउ जे घर। निकर मां चवां थी निकर घर मां। करे छा निकिरा थो, वञा थो न, विड़ी छॾा थी मोट पिरी थी वई आहे। बचायो 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 बचायो। घोड़ा नौकरा चलो माण्हू मूंखे मारियो आहे, माण्हू मूंखे मारियो आहे। मारियो आहे और निभागन जी गिरे बि ॾींहं ॾिठे जो पतो खा पड़सी छा जा डंडा छा जा माण्हू पियो त खट तई। कज़ी मिठल जी मां ॾिठो त ख़्वाब थम पर जॻह ख़ुदा न ख़ास्ता इहो सच थी पई। हाँ जा त बुज़ी भई पन। हाँ कारी ते मुंहिंजो पैर पियो जो मूं तोसां शादी कई, हिकु निभागो मुंहुं ॿियो वरी टिंगड़ो। हे चरी चरी डिॼंदो त मां तोखा। हाँ बाक़ी ॿियनि जे लाइ त मां पुड़ी। हाँ पुड़ी पोइ छिरक छा जे लाइ थो भरी? हाणे त सेठ धनु बि कोन्हे को ऐं मश्करनि जे ॻोठ जो चङो मुड़ुसु बि तूं, पोइ भला टिंगी छा जे लाइ थो? अरे डपु थमने लालूअ लंघे जो। लालूअ जो डपु थई? ए लालूअ जो छा जो डपु थई? इहो जेको लालू लंघो आहे न, इहो सेठ धनु ओॾे कराची वियो आहे। कराची मूंखे सलाहकारनि ॿुधायो आहे त किथे धनुअ जी पगन लालूअ जे मथे ते न पए। पोइ ख़बर थी छा थींदो, माण्हू मूंखे पोयां बुजा ॾींदा ऐं लालू लंघे खे वञी भाकुर पाईंदा। लॻे थो न कंदार मुड़ुसु वलू याजी उर्फ वली भगत इन मुल्क में तारीख़ी बेइज़्ज़ो थींदो, तारीख़ी बेइज़्ज़ो। वलू दे ख़बर तू मुड़ुसु कंहिंजो तुंहिंजो? पोइ तूं परवाह ई न कर न, रुगो लालू खे ॻोठ मोटण ॾे, मां बि तेल वठी थी रखां। तेल छाजे लाइ? चेरा तेल सां रोज़ पंहिंजे मथे खे मालिश कराईंदसि त जीअं मुंहिंजो दिमाग़ खुले। पोइ जेकॾहिं तुंहिंजो इहो डूल खुली पए त पोइ छा कंदी आहे? लालू आहे न उनजी लोट ते कचा भींड भञंदसि, लालूअ सां मां झेड़ो वारींदसि जेकॾहिं तुंहिंजो मुखालिफ़ थियो। ॾिसजांइ पोइ वलू, लालूअ त मां अहिड़ो दाग़ लाईंदसि जो कंधु खणी ॻोठ में घुमी कोन सघंदी। ओए को हथ तो ॾे त को हियां ते बल पए। ॿुधी
इहा पाण वारी शीशी त ॾे। शीशी मुआ चवी छा थो छाजी शीशी? अरे सुरमे वारी शीशी बसराइन के अखियुनि में विझां अखियूं बि थियूं सड़नि। हा वे ना पी न मुआ। उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान। छा तो समझी मवाली हिन महिल किथे हूंदो? मवाली सौरे जे घर खां त ॿाहिरि हूंदो। बिल्कुलु मूं ॾिठो मवाली सारे जे घर ईअं भॼी निकितो जीअं ॿिलो घर जे मालिक जे रण ते रंधिणे मां भॼी निकिरंदो आहे। मेला तारो डीज़ल ते। शागिर्दो हाणे बिल्कुलु तव्हां तयार थी आहियो। हाणे घर घर में ईअं बाह बारणी आहे केर बि कंहिंसां ठहियल न हुजे डीज़ल ते। उस्ताद असां हाणे अहिड़ो कमु कंदासीं जो ॻोठ जा सभु मश्किरा हिक ॿिए खे ॾिसंदा ज़रूर पर हथ न ॾींदा। उस्ताद तुंहिंजी ॾसल शैतानगिरी ते असां पूरा लहंदासीं। इन ख़ुशी में तव्हांखे मां दिल भर दूध पती चांहि ऐं गॾु उन सां केक बि खाराईंदुमि। उस्ताद लॻे थो अॼु खीसे में सही खज़ानो पियल अथई। अरे दुआ तव्हांजी खपे मौला गज ॾेई छॾियनि। सूमर जेको रिटायर थिए उन जा ॾोकड़ मूं वटि त आहिनि ॿियो कंहिं वटि आहिनि डीज़ल ते। उस्ताद मुंहिंजो तोखे सलाम आहे। मञी हा केर थो चए त शैतान नज़र नथो अचे। मां जो बीठो आहियां। उठी जेको छोरा मुंहिंजे घर में तुंहिंजो घर आहे छा? मुंहिंजे पीउ गोबाटे जो कोन्हे छा? हा त पोइ पिणे गोबाटे जो आहे न। तूं चयो त न आहे न तूं पेर पट जॾहिं तूं पीउ मां जो थिए ई कोन त पोइ कहिड़ो मुंहुं वठी आयो आहे? अम्मा सेठियाणी ज़ाल बि इज़त न कई तूं त कर न। बाबा गोबाटा अम्मा सेठियाणी खे चईसि न पंहिंजी मौत पर ज़ाल खे त मूंखे खणी बचक करे। सेठियाणी साहुरनि बेइज़तो कयो अथसि त असां बि हिनखे बेइज़तो कयूं। असां त हिनखे इज़त ॾियूं न। इज़त जे लाइक़ु हुजे हा त इज़त ॾियांसि हा न। हिन कड़ी असांजी इज़त कई आहे? हा कहिड़ी फरमान बरदारी कई अथई? चएसि त मुंहिंजे अखियुनि ॾाढो टरे। ज़ाल खे वठी अचे हा हिन घर में मां नोह वारी थिया हा पर हाणे कुझु बि कोन थींदुसि। हिन महिल कुझु बि न थींदुसि कॾहिं घर मां। सेठियाणी पोइ च धोबी जे कुते वांगुरु थी वेंदो न घर जो न घाट जो। भली कुझु बि थी पए हिन घर में न रहण ॾींदीसांसि न वेहण ॾींदीसांसि। हा अरे पुट इन लाइ पैदा कबा आहिनि त उहे माउ पीउ जो मान रखनि इज़त रखनि फरमान बरदार थियनि। इन लाइ हे पुट पालियो हुई इन लाइ ॼणियो हुई त वञी साहुरनि जो ग़ुलाम थिए। न खपनि अहिड़ा पुट जेके साहुरनि जा बाना हुजनि। अम्मा सेठियाणी सॼो घर तव्हांखे आयो मूंखे न खपे। मूंखे रुॻी कुंड में कॾहिं रिली विछाइण ॾियो मां उते पियो हूंदुसि। मानी बि भली हथ सां न ॾिजो उछाले ॾींदो न त पोइ मां हपो करे झटे वठंदुसि। छोरा हाणे चुप कर। इंसान आहे को जानवर त न आहे। सेठियाणी हाणे खणी माफ़ करेंसि। न हाणे कुझु बि न थींदो। चवेसि त वञे या मां पाण कढांसि। न न न न महिरबानी करे बच करे वे मां पाण वञा थो न। जॾहिं मां पाण वञा थो त पोइ तोखे पछड़ी करण जी ज़रूरत आहे छा? हुते मथां जाइए थे हिते मथां जाइए थे। हल हल कुझु घुम त ख़बर पवई लॻई वाह ना फरमान औलाद। सेठियाणी सिर ॾींदी आहे ज़रूरु कंहिंखे बि न ॾींदी। निवड़ त न्याज़ करे हा त सिर जो घर जो मालिक हुए जे न त हलंदो थी। ड्रामा सोप सीरियल मश्किरनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।